स्वामी जा हिकु बादशाह जो नौकर आकड़िजी घुमंदो हो। हिकु भेरे इहो नौकर हिकु आलीशान घोड़े ते वञी रहियो हो त हिकु बुज़ुर्ग हिन जे अॻियां अची वियो। बुज़ुर्ग हिन जी आकड़ ॾिसी हुनखे चयो त इंसान खे एतिरी आकड़ ज़ेब नथी ॾे। नौकर वेतर आकड़िजी चयो त तूं मूंखे नथो सुञाणी, आउं बादशाह जो ख़ासि नौकर आहियां। बुज़ुर्ग हुनखे चयो त में आकड़ कहिड़ी ॻाल्हि जी आहे? नौकर चयो, मुंहिंजो बादशाह मूं ते सभिनी खां वधीक एतबार कंदो आहे। जॾहिं हू मानी खाईंदो आहे त मूंखे यादि कंदो आहे, जॾहिं हू सुम्हंदो आहे त हिफ़ाज़त लाइ मूंखे बीहारींदो आहे, ऐं जॾहिं को मसइलो हुजे त मूंखां सलाह वठंदो आहे। बुज़ुर्ग चयो, अगरि तोखां का ग़लती थी वञे त? नौकर चयो, ग़लती जी सज़ा 40 मोचड़ा आहे। बुज़ुर्ग चयो, पोइ तोखां वधीक मूंखे आकड़ करणु घुरिजे। नौकर पुछियो, इहो छो? बुज़ुर्ग चयो, मुंहिंजे बादशाह ते मूंखे पूरो भरोसो आहे। हू मूंखे मानी खाराईंदो आहे, जॾहिं आउं सुम्हां थो त हू मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहे, जॾहिं मूंसां को मसइलो पैदा थिए त हू मुंहिंजी मदद कंदो आहे, जॾहिं मूंखां का ग़लती थिए ऐं आउं माफ़ी घुरां त हू मुंहिंजी सज़ा अजर में बदिलाए छॾींदो आहे। नौकर हैरान थी पुछियो, तुंहिंजे बादशाह जो नालो छा आहे? बुज़ुर्ग जवाबु ॾिनो, अलाह पाक।